सिंध जी निगरान हुकूमत कराची जे जहांगीर जमशेद कलीटन ऐं मार्टन क्वार्टर वारे हंधि नवां अपार्टमेंट ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जी सदारत हेठि पुराणनि क्वार्टरनि बाबति इजलास थियो। इजलास में प्रिंसिपल सेक्रेटरी हसन नक़वी, चेयरमैन P&D ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान वॾे वज़ीर खे पुराणनि क्वार्टरनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर क्वार्टरनि वारे हंधि अर्बन रिजनरेशन वारे मंसूबे जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध जी निगरान हुकूमत कराची जे जहांगीर जमशेद कलीटन ऐं मार्टर क्वार्टर वारे हंधि नवां अपार्टमेंट ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जी सदारत हेठि पुराणनि क्वार्टरनि बाबति इजलास थियो। इजलास में प्रिंसिपल सेक्रेटरी हसन नक़वी, चेयरमैन P&D ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान वॾे वज़ीर खे पुराणनि क्वार्टरनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। सिंध जे निगरान हुकूमत कराची जे जहांगीर जमशेद कलीटन ऐं मार्टन क्वार्टर वारे हंधि नवां अपार्टमेंट ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जी सदारत हेठि पुराणनि क्वार्टरनि बाबति इजलास थियो। इजलास में प्रिंसिपल सेक्रेटरी हसन नक़वी, चेयरमैन P&D ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान वॾे वज़ीर खे पुराणनि क्वार्टरनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मक़बूल बाकर चयो, तालमी बैंक अपार्टमेंट जी फिज़िबिलिटी ते कमु शुरू कयो आहे।